अच्छा, असां अॼु मॉडल पेपर नंबर 2 खे डिस्कस कयूं था। सिंधी अदब ते मुश्तमिल इहे 100 सुवालनि जो मॉडल पेपर नंबर 2। इन खां पहिरियां अगरि तव्हां मुंहिंजो यूट्यूब जेको आहे उहो सब्सक्राइब न कयो आहे त उनखे बराए महिरबानी सब्सक्राइब कयो। थैंक यू। शुरू था कयूं मॉडल पेपर नंबर 2। सुवाल नंबर पहिरियों आहे, सूमरनि जे दौर जो पहिरियों शाइर हो पीर सदरदीन शाह। पीर सदरदीन शाह सूमरनि जो। अच्छा, हिन में मूंखे थोरो शक थो लॻे, वरी बि इनखे ॾिसी वठिजो। सुवाल नंबर 2, गिनान कहिड़ियुनि ॿोलियुनि जे लफ़्ज़ खे मिलाए ठाहिया विया? सिंधी ऐं गुजराती। गिनान गिनान में छा हूंदो? मज़हबी जेका आहे सो उहा शाइरी जेका आहे उन खे बयानु कंदो। मज़हबी शाइरी बयानु कयो, उन खे गिनान चवंदा हुआ। इसहाक आहंगर कहिड़े दौर जो मशहूरु सिंधी शाइर हो? इहो समन जे दौर जो। समन जे दौर में सिंधी शाइरीअ जी, अच्छा हिकिड़ो मां कोशिशि कंदुसि त इहे जेके बि दौर आहिनि सिंधी अदब जा दौर, उन्हनि जा जेके फेमस जेके शाइर आहिनि हिकिड़ी लिस्ट ठाहे करे उन ते वीडियो ठाहींदुमि, जंहिंमें हर दौर जा मशहूरु शाइर उन जे हेठां लिखिया वेंदा ताकी जीअं असांखे यादि करण में आसानी थिए। समन जे दौर में सिंधी शाइरीअ जी कहिड़ी सिन्फ़ खां इब्तिदा थी? इश्किया दास्तान। समन जे दौर में सिंधी शाइरीअ जी सिन्फ़ खां इब्तिदा थी इश्किया दास्ताननि खां। इन जे दौर में समन जे दौर में मशहूरु शाइरनि जो ज़िक्र कयल कहिड़े किताब में आहे? तोहफ़तुल किराम। हाणे तोहफ़तुल किराम में जेको आहे सो मशहूरु शाइर चओ या बुज़ुर्ग चओ, उन्हनि जे जेके बि आहिनि उनखे सहेड़े करे लेखक उनजी ज़िंदगी जो अहवालु माना लिखियो आहे, जंहिंखे ऐं हीउ सुवालु CSS में बि आयो आहे शायदि कंहिं पास्ट पेपर में। किताब तोहफ़तुल किराम जी मुसनिफ़ जो नालो मीर अली शेर कान्हे। हे बि अहम आहे, कंहिं किताब लिखियो आहे तोहफ़तुल किराम, ऐं कंहिं में उनमें शाइर मशहूरु शाइरनि जो ज़िक्र आहे या मशहूरु हस्तिन बुज़ुर्गनि जो ज़िक्र आहे। सुवाल नंबर 7, अरगोननि ऐं तुरखाननि जे दौर जो पहिरियों सिंधी शाइर काज़ी काज़न। ॾाढो अहम आहे, अरगोननि ऐं तुरखाननि जे दौर जो आहे। सुवाल नंबर 8, सिंधी अदब जे सुनहरी दौर कहिड़े दौर खे? तमामु मशहूरु आहे, हर कंहिंखे ख़बर आहे, कलवरनि जे दौर खे सिंधी अदब जो सुनहरी दौर चयो वञे थो, छो त हिन में सिंधी अदब घणी जेका आहे तरक़ी कई। शाह अब्दुल लतीफ़ अलाए केतिरियूं घणियूं जेके नयूं सिन्फ़ियूं बि हिन अदब खे नवाज़ियूं। शाह लतीफ़ जो हुजण बि हिकिड़ो वॾो सबबु आहे हिन जे सुनहरी दौर कोठाइण जो। सुवाल नंबर 9, कलवरनि जे दौर जो मशहूरु शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। सचल सरमस्त अॻोड़े असां पढ़ी आयासीं त कहिड़े दौर जो आहे? हिन खां पहिरियां वारे वीडियो में टालपुरनि जे दौर जो आहे। सिंधीअ में ग़ज़ल ते पहिरियों किताबु आख़ूंद गुल मोहम्मद। ग़ज़ल ते पहिरियों किताबु आख़ूंद गुल मोहम्मद लिखियो। शाह लतीफ़ जी शाइरी नाले किताबु लिखियलु आहे, कंहिंजो लिखियो आहे? तनवीर अब्बासी। शाह लतीफ़ जी शाइरी तनवीर अब्बासी लिखी आहे, किताबु लिखियो आहे। शाह जे रिसाले जे छापनि में वधि केतिरा सुर ॼाणाया विया आहिनि? 36 सुर, जंहिंखे 36 पाण अंग्रेज़ी में चैप्टर चऊं, बाब चऊं। इहे अच्छा, इहा बि माना सुरनि कंहिं बि शाइरी ते सुरनि रखण जी जेका शुरूआति बि आहे उहा शाह लतीफ़ कई आहे कलवरनि जे दौर में। इन खां पहिरियां शाइरी ते सुर न हुया, यानी शाइरी कंहिं चैप्टर में न हूंदी हुई। सिंध जो सफ़रनामो नाले किताबु लिखियलु आहे, कंहिंजो? कैला प्रकाश जो। विरहाङे खां पोइ सिंधीअ में पहिरियों कहिड़ो सफ़रनामो शाया थियो? विरहाङे खां पोइ सुर ऐं सरफ़र हुयो। बहादुर गॾिया बहादुर पहिरें वीडियो में बि ही हुयो। सफ़रनामो छपियो 1985 में। आतम कहाणीअ जा क़िस्म आहिनि घणा? 5 क़िस्म आहिनि आतम कहाणीअ जा। विरहाङे खां पोइ सवानाए उमिरीअ ते पहिरियों कहिड़ो किताबु शाया थियो? हीउ जवाबु आहे कुतुब शाह जी ज़िंदगीअ जो अहवालु, विरहाङे खां पोइ। सुवाल नंबर 19, सिंध जे तालीम खाते तरफ़ां पहिरीं सिंधी अख़बार कहिड़ी निकिती? सिंध जे तालीम खाते तरफ़ां अख़बार तालीम नालो। हिंदुस्तान मां शाया थींदड़ रिसाले कूंज जे एडिटर जो नालो ॿुधायो? हरी मोटवाणी उनजो नालो हुयो। सुवाल नंबर 21, शीरीं शेर कहिड़े शाइर जे गीतनि जो पहिरियों मजमू आहे? शीरीं शेर किशन चंद बेवस। सुवाल नंबर 22, तवील नज़म सिंधू जो शाइर हैदर बख्श जतोई जो लिखियलु आहे सिंधू नज़म। शाइरीअ जी सिन्फ़ सोनेट अॻोड़े पढ़ियोसीं। हिकु मक़सा शेर सां गॾु केतिरनि सिटरुनि जो हूंदो आहे? हीउ सोनेट जेको हूंदो आहे उहो 14 सिटरुनि जो हूंदो आहे, 14 जो।
14 लाइनुनि जो सोनेट हूंदो आहे। तिराइल कहिड़ी ॿोलीअ जी शाइरीअ जी सिन्फ़ आहे? हीअ फ्रेंच आहे। ऐं हाइको जेको आहे उहो हाइको बि सिन्फ़ आहे, उहा जापान जी आहे, जापानी सिन्फ़ आहे अदब में। ऐं इन में 3 सिटरा हूंदियूं आहिनि। सोनेट में 14 सिटरूं, हाइको में 3 सिटरूं। ऐं तिराइल जेको आहे उहो वरी फ्रेंच ॿोलीअ जी सिन्फ़ जो आहे। मुंहिंजी धरती कहिड़ी शाइरा जी शेरी मजमूए जो नालो आहे? हे इरम महबूब इन जो आहे, मुंहिंजी धरती इरम महबूब। सवाल नंबर 27, प्रोफेसर मंघाराम मलकाणी ऐं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना धार धार सिंधी अदबी तारीख़ूं कहिड़े साॻे नाले सां लिखियूं? सिंधी नसर जी तारीख़, सिंधी नसर जी तारीख़। शेख अयाज़ जे किताब काक काक कोरिया कापड़ी, काक कोरिया कापड़ी, काक ककोरिया कापड़ी में छा छपियल आहे? जवाबु ख़त। वाह ज़बरदस्त। हिन में शेख अयाज़ ख़त जेके आहिनि सो उहे उन जा छपियल आहिनि। उभर चंद पसपिरी, उभर चंड पसपिरी कहिड़े शाइर जी शाइरीअ जो किताबु आहे? शेख अयाज़ जो। उभर चंड पसपिरी शेख अयाज़ जी। लोक अदब ते पहिरें कहिड़े उनवान ते किताबु शाया थियो? इश्किया दास्तान। मरी ऐं मुंगथर नाले दास्तान सिंध जे कहिड़े इलाइक़े जो आहे? ॾखिण ओलहंदो कोहिस्तानी आहे। शीरी फराद ईरान जी फ़ारसी अदब सां तालुक़ु रखे थो। हाणे यादि कयो त शीरी फराद जेको लोक किसो आहे उहो असांजो ईरान जे फ़ारसी अदब सां तालुक़ु रखे थो। ॿुधाए त हिन दास्तान जो सिंध जे कहिड़े दौर सां तालुक़ु आहे? समन जे दौर जो आहे। ठीकु। बाक़ी घणा जेके आहिनि उहे सूमरनि जे दौर में, जेके हितां जा असांजा सिंध जा लोक दास्तान उहे सूमरनि जे दौर में घणा थिया आहिनि। हीअ शीरी फराद समन जे दौर। लोक गीत ते पहिरियों किताबु कंहिं मुरतब कयो? डॉक्टर नबी बख्श बलोच। लोकगीत ते। समाजी ऐं जाग्राफियाई लिहाज़ खां सिंधी ॿोली जा केतिरा लहजा आहिनि? 7 लहजा। ख्वाजकी सिंधी सूरत ख़ती कहिड़े दौर में थी, कहिड़े दौर में मिले थी? इस्लाम जो इब्तिदाई दौर में ख्वाजकी सिंधी, ख्वाजकी सिंधी सूरत ख़ती। सवाल नंबर 36, सभ खां पहिरीं कंहिं सिंधी आवाज़नि जे बारे में इल्मु बहस करे उन ते लिखण जी कोशिशि कई? सिंधी आवाज़, हीअ आहे डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प। सवाल नंबर 37, दुनिया खे सूतियात जो इल्मु मिलियो? सिंधू माथिरीअ खां। सवाल 38, दीवान नारायण जुगनाथ वसनाणीअ कहिड़े सन में सिंधी ग्रामर लिखियो? दीवान नारायण जुगनाथ सिंधी ग्रामर लिखियो हिन 1892 में। सवाल 39, अली नवाज़ जतोईअ जो किताबु सिंधी सहीफ़ो, अली नवाज़ जतोई जो आहे सिंधी सहीफ़ो, छा ते लिखियलु आहे? सूतियात ते। ही कंहिंजी शाइरीअ जो मजमू आहे? सूरन जो समर। सूरन जो समर पुनल फ़क़ीर महर जो जेको आहे सो शाइरी जो मजमू आहे। माहिरनि कच्छी ॿोलीअ खे कहिड़ी ज़बान जो लहजो करार ॾिनो आहे? माहिरनि कच्छी ॿोलीअ खे सिंधी ॿोलीअ जो लहजो हिनखे बि करार ॾिनो अथऊं। सवाल नंबर 42, ख्वाजा मोहम्मद ज़मान लंवारीअ जा अबा ॾाॾा असुल किथां जा रहाकू हुआ? अरबुस्तान जा। सवाल 43, कहिड़े सन ईस्वी में शेख अब्दुल लतीफ़ कलान पंहिंजी सिंधी मुरीदनि जी मिनत मेड़ ते वरी सिंध मोटियो? 1504 में। सवाल 44, पीर गौस मोहम्मद लखपत वारो कहिड़े इलाइक़े जो शाइर हो? कच्छ जो। सवाल नंबर 45, शाह जे रिसाले जो वॾो ॼाणू अहमद फ़क़ीर जत कहिड़े इलाइक़े जो रहवासी हुयो? केटी बंदर जो। लाहूत ला मकान ॾांहुं जोगियुनि ऐं सामियुनि जा सफ़र कहिड़ी ॿोली जी प्रचार जो सबबु बणिया? सिंधी ॿोली जा। ॿेलायुनि जा ॿोल नाले किताबु कंहिंजो लिखियलु आहे? ॾाढो मशहूरु किताबु आहे ॿेलायुनि जा ॿोल, डॉक्टर नबी बख्श बलोच साहिबु। डॉक्टर नबी बख्श बलोच साहिबु घणो सफ़र कयो, मुख़्तलिफ़ हंधनि ते वञी करे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां इंटरव्यू वठी करे उन्हनि खां लोक अदब जे बारे में इहो पुछी करे उन खां पोइ वञी करे हीअ किताबु शायो कयो आहे। हिन जी ॾाढी जेका आहे सख़्तु महिनत हिन में लॻी। सवाल नंबर 48, सिंध जो मशहूरु शाइर सिंध यूनिवर्सिटीअ में आला उहिदे ते रहियो, नालो ॿुधायो? शेख मुबारक। सिंध जो मशहूरु शाइर सिंध यूनिवर्सिटी में आला उहिदे ते रहियो,
शेख मुबारक, यानी अयाज़, शेख अयाज़ जो नालो असली नालो शेख मुबारक हुयो। ही त वाइस चांसलर अलामा आई काज़ी बि रहियो आहे, अलामा आई काज़ी, पर हिते आहे शाइर जो ज़िक्र, शाइर जो। सिंधी अदबी बोर्ड जे रिसाले महराण जो अॻूणो एडिटर ग़ुलाम मोहम्मद जो तख़ल्लुस। महराण टिमाही रिसालो आहे, 3 महीननि खां 3 महीने छपंदो आहे, ॾाढो बहितरीनु रिसालो आहे। हाणे उनजो अॻूणो जेको एडिटर ग़ुलाम मोहम्मद हुयो, उनजो तख़ल्लुस जेको आहे उहो गिरामी आहे। सुवाल नंबर 50, मनी मेक्स द मेयर गो जी माना आहे मुल्ह ठाहे कमु। पैसो अथी नाणो त गुम, लाड़काणे वारो कमु आहे। पैसो आहे त पैसो यानी मुल्ह ठाहे कमु। सुवाल नंबर 51, कलोड़नि जे दौर जो पहिरियों किताबु मुक़दमा आहे सलात कहिड़े सन में छपियो? 1700 में। हाणे ही जेको CSS जो स्पेशल इम्तिहान थियो आहे 2023 में थियो, उन में बि हीउ सुवालु आयो, पर उते आयो मुक़दमा आहे सलात कंहिंजो लिखियलु आहे? अबुल हसन ठटवी जो लिखियलु आहे। ही 1700 में हुन छप रहियो। न्याज़ हुमायूनीअ शाह जे रिसाले जो कहिड़ी ॿोलीअ में तर्जुमो कयो? फ़ारसी में, न्याज़ हुमायूनी। उर्दू में शेख अयाज़, फ़ारसीअ में हिन न्याज़ हुमायूनी। ऐं शाह जे रिसाले ते घणो कमु शाह ते आगा सलीम बि कयो आहे ॾाढो, उनजे करे हिनखे एवॉर्ड बि मिलिया। मिर्ज़ा कलीच बेग जो शाह जो रिसालो कहिड़े सन में छपियो? मिर्ज़ा कलीच बेग जो शाह जो रिसालो 1913 में। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिज चंड तारनि कतियुनि ऐं चांडोकियुनि जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? ज़बरदस्त, हाणे ख़बर थी पए त कहिड़े सुर में छा छा बयानु थियल आहे। सुर खंभात में, सुर खंभात में सिज चंड तारा इन्हनि जो ज़िक्र आहे। शाह साहब ते लिखियल मकालनि जी फ़हरिस्त लतीफ़ियात जो लेखक आहे अब्दुल जब्बार जूने जो लिखी आहे फ़हरिस्त लतीफ़ियात। सवाल 56, परदेसी कहिड़ा पहिरीं? नाले सफ़रनामे जो लेखक जो नालो आहे कंहिंजो लिखियलु आहे? परदेसी कहिड़ा पहिरीं, इनायत बलोच जो। सवाल नंबर 57, 4 घड़ियूं चीन में नाले सफ़रनामे जो लेखक केरु आहे? अहमद अली रिंद। 4 घड़ियूं चीन में, अहमद अली रिंद साहिबु चीन वियो 4 घड़ियूं चीन में। सवाल नंबर 58, किताब जहिड़ा गुल गुलाब जा जे लेखक ग़ुलाम रब्बानी आगरो। सवाल नंबर 59, अख़बार रोज़ाना आफ्ताब हैदराबाद जारी कई, कंहिं जारी कई आहे? शेख अली मोहम्मद। सवाल नंबर 60 जेका आहे, हकीम फ़तह मोहम्मद सेवाणी 1925 में कहिड़ो माहनामो जारी कयो? हे अल जामिया माहनामो। सवाल नंबर 61, अहिड़ो इस्तारो जेको फ़इल या हर्फ़ सां तालुक़ु रखे उनखे चइबो आहे इस्तारा बिल किनाया। सवाल नंबर 62, महबूब जूं अखियूं ॿरंदड़ शमा वांगुरु। महबूब जे अखियूं हुजणु खपे। महबूब जूं अखियूं ॿरंदड़ शमा वांगुरु आहिनि, कंहिंजो मिसाल आहे? महबूब जूं अखियूं ॿरंदड़, तशबीह जमा अखियूं। चैरिटी बिगिन्स एट होम जो मतिलबु छा आहे? अवल ख़्वेश बाद दरवेश। सवाल नंबर 64, पिक क्वारल विथ जो मतिलबु आहे झेड़ो पंहिंजी ॻीचीअ में विझणु। सवाल 65, मशहूरु शाइर नाज़ लतीफ़ीअ जो नालो आहे अली बख़्श शाह। नाज़ लतीफ़ीअ जो नालो अली बख़्श शाह आहे असली। परचन शाल पंवार कंहिंजी तसनीफ़ आहे? अब्दुल कादिर मुनवर अबड़ो। अब्दुल कादिर मुनवर अबड़ो। सवाल नंबर 67, टू काशन अगेंस्ट जो मतिलबु आहे तंबीह करणु। सवाल 68, टू सीक आफ्टर मां मुराद आहे ॻोल्हण जी कोशिशि करणु। 69, शहरीअ मजमूओ घावनि मथां गुल जो शाइर आहे ज़ाहिद शेख। किताब उॾाणा एहसास जो लेखक आहे कौसर बुर्डो। कौसर बुर्डो तमामु यूनिक नालो आहे, घटि माना अदब में इन जो ज़िक्र थिए थो, त उनजो किताब उॾाणा एहसास इहो ज़हन में रखी छॾियो, उॾाणा एहसास।
हाणे ही सम्झ में कोन थो अचे पढ़णु, इन खे छॾियूंसि था। हिन खे छा चइबो, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? हाणे ही लिखियलु आहे सुर घातो। सुवाल नंबर 74, ही बैत शाह जे कहिड़े सुर में आहे? ही भले पढ़ो, सुर खाओड़ी। उहो गज़ल, सुवाल नंबर 75, उहो गज़ल जंहिंमें मुअर्रिख़ करबला जा वाक़िया ऐं करबला जे शहीदनि जा फ़ज़ाइल साण गॾु अख़लाक़ी मज़मून बि हुजनि, तंहिंखे छा चइबो आहे? याने मरसियो चइबो, नूहो चइबो, रुबाई चइबो, सलाम चइबो। करबला जा वाक़िया ऐं फ़ज़ाइल बि हुजनि। मरसियो ऐं नूहे में त माना फ़ज़ाइल न ॾुख हूंदो, त हिन खे सलाम चइबो। किताब सिंधी गुलदस्तो जो लेखक शेख नियाज़ मोहम्मद आहे। हिन गज़ल जे शाइर जो नालो ॿुधायो। ही गज़ल आहे अता मोहम्मद हामी जो। किताब तरवरा जो लेखक आहे तनवीर अब्बासी। बुरदो सिंधीअ जो असुल नालो ॿुधायो। बुरदो सिंधी मोहम्मद ज़मान। हाणे ही बि CSS स्पेशल 2024 वार में ही बि सुवालु आयो आहे। बुरदो सिंधीअ जो असुल नालो मोहम्मद ज़मान हुयो। सिंध जी घरेलू रांदि नोटण ते लिखियलु मक़ाले जो लेखक आहे मनु तोलाराम गदवाणी। ही बि हिकु ज़िंदगी आहे कंहिंजी कहाणी जो मजमू आहे। आनंद टहलरा माणी। जंहिं तजनीस में साॻियो लफ़्ज़ 2 दफ़ा लाॻीतो कमु अचे पर धार माना सां, त उनखे चइबो तजनीस मुक़रर। तजनीस बि मतिलबु अहम टॉपिक आहे, इनखे बि तव्हां गूगल करे वठो ऐं सम्झी वठो। ही कंहिंजो मिसाल आहे? हे लिखियलु आहे मकलूब मस्तवी जो। ही कंहिंजो मिसाल आहे? हाणे ही लिखियलु आहे। हे एॾी डिटेल में बि सुवाल आहिनि जेके आहिनि सो इन में शामिलु कया आहिनि। सनते ज़ुबहरैन। ही काफ़ी कंहिंजी आहे? हिकु नेड़नि जी नाज़ तूं 100 भेर सदके थियां। ग़ुलाम शाह जी। क़ौम चवे थी ॿोल। नाले किताब कंहिंजो लिखियलु आहे? ताज जोए जो। किताब मज़बूह करबला जो लेखक आहे मोहम्मद हाशिम उर्फ़ मेवो ख़ान। यानी मेवो ख़ान खे जो असुल नालो मोहम्मद हाशिम। ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर कल्याण। ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर रुप। लाड़ लहरूं समुंड नाले शाइरीअ जे ॻटके जो शाइर आहे नवाज़ ख़ान हाणे ही ख़बर न आहे छा लिखियलु आहे। नवाज़ ख़ान। काफ़ी गो शाइरनि में सवानह ऐं कलाम ते लिखियलु किताब वणजारनि वायूं जो लेखक आहे अब्दुल करीम पली। 92 अंग्रेज़ीअ मां तर्जुमो कयल तारीख़ पहिरियों भेरो कॾहिं शाया थी? अंग्रेज़ीअ मां तर्जुमो कयल तारीख़ 1862 में। किताब सैफुल मलूक नज़मी किसो पहिरियों कंहिं लिखियो? आखूंद अब्दुल रहीम वफ़ा। लफ़्ज़नि जे इश्तिक़ाक़नि ऐं मानाउनि ते मुश्तमिल किताब काशिफ़ुल मग़मूज़। हे पहिरियां बि आयो सुवालु। कहिड़े सन में पहिरियों भेरो शाया थियो? 1875 में। मशहूरु शाइर फ़क़ीर ख़ैर मोहम्मद हिसबाणी कहिड़े साल वफ़ात कई? 1871। मशहूरु शाइर जमा ख़ान ग़रीब जी पैदाइश जो सन ॿुधायो? 1885 में। किताब तनक़ीदूं जो लेखक आहे डॉक्टर अलहदाद ॿोयो। ही कंहिंजो मिसाल आहे? ही जमा तफ़रीन शहरी मजमूए अड़े शहर जाना जो शाइर हलीम बाग़ी आहे। अड़े शहर जाना जो। 99 आख़िरी सुवाल मॉडल पेपर नंबर 2 जो। ही कंहिंजो मिसाल आहे? हाणे इहो पढ़ी भले। सनते कौलुल बिल मौजिब जो आहे। हीअ असांजो ॿियो जेको आहे मॉडल पेपर ख़तमु थियो। ॾिसण लाइ वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।